अस्सलाम वालेकुम या प्यारा दोस्त, जीअं त हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं अमा वाह ते। ऐं जीअं त असांजा प्यारा दोस्त जत बरादरी ऐं असांजो प्यारो दोस्त भाउ अली मोहम्मद उहो बि असां सां गॾु मौजूदु आहे। जीअं त असांखे हिते अचण में का बि तकलीफ़ वग़ैरह न थी आहे। असांजे प्यारे दोस्तनि असांजी ख़िदमत जारी वेठी खोड़ सारी कई आहे। असांखे लिखे इज़त उन्हनि वञा मिलियूं आहिनि। अचो त हाणे वधीक पुछूं भाउ अली मोहम्मद खां त असांजो अचणु हिते तव्हांखे कीअं लॻो? साईं असांजे तरफ़ां हिननि दोस्तनि जो महिरबानी चवंदासीं जेको शहज़ाद नफ़ीस इमाम रिनू ऐं असांजो प्यारो भाउ रसूली जिन अची पंहिंजो जेको आहे सो कमनि कारनि खे पंहिंजे हिकिड़े पासे करे असांखे टाइम ॾिनो। असां ग़रीब कखनि ते आया, हिननि माण्हुनि जूं वॾियूं महिरबानियूं जेके असां वटि आया असांखे टाइम ॾिनो। हिननि दोस्तनि जूं महिरबानियूं कुर्ब ऐं संगत हिकिड़ो ॿियो बि अर्ज़ु कंदो हलां त असांजे जेके बि वीडियोस ठहियल आहिनि, जेके फेसबुक ऐं यूट्यूब ते पियल आहिनि, उन्हनि खे लाइक शेयर ऐं कमेंट कया वञी महिरबानी थींदी। ऐं असांजा दोस्त जेके परे खां हली आया उन्हनि जी महिरबानी कुर्ब टाइम ॾिनो।